सभी दोस्तन के सलाम। आउं गुलाब बागड़ी गुलशन सगर लाइब्रेरी में तवा के भलीकार चवां थो। अज जो असांजो मौजू आहे त साइंस छा के चइबो आहे या साइंस छा आहे। साइंस दरअसल लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे इल्म हासिल करणु। यकीनन अॼु हिन टेक्नोलॉजी जे दौर में जेके सहूलियतूं असांखे मुहैया थियूं आहिनि या मिलियूं आहिनि उहो सभु साइंस जो कमाल आहे। साइंस जूं टे शाखूं आहिनि, बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं फिजिक्स। बायोलॉजी के फर्दर टिन अहम शाखुनि में विरहायो वियो आहे, ज़ूलॉजी, बॉटनी ऐं माइक्रोबायोलॉजी। केमिस्ट्री में असां मादे जे बारे में पढ़ंदा आहियूं, जॾहिं त फिजिक्स में असां मादे ऐं तवानाई इन्ही जे बारे में